Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to practice some more synonyms and antonyms. अच्छा, आज असां सिनोनिम एंटोनिम कुछ पढ़ंदासीं. अॻु में पढ़ी चुका हूँ काफ़ी, पर अञा मां चाहियां तो कुछ ॿिया बि हुजनि तव्हांजे लाइ. ज़रूरी आहे ऐं तव्हांखे इहे तमामु घणो कमु ॾींदा. अच्छा, हाणे सिनोनिम वर्ड्स. हाणे सिनोनिम जो मतिलबु अदर वर्ड्स या सेम मीनिंग वर्ड्स. हम माना लफ़्ज़ जंहिंखे सिंधी में पाण चऊं, साॻी मीनिंग वारा लफ़्ज़. ठीकु आहे. हाणे मीनिंग ऑफ द वर्ड्स, हाणे माने जेका मां मीनिंग लिखी आहे उहा इन्हनि वर्ड्स जी ई आहे. हाणे सिनोनिम त माना साॻी माना आहे ॿिन्ही जी. इन्हनि ॿिन्ही जी मीनिंग सम्झो घणी सेम थींदी वञे. सभ खां पहिरियों अॼु जो असां वटि वर्ड आहे पैरागन. ठीकु आहे. हाणे पैरागन जी माना आहे सुहिणो मिसाल, या पैरागन चइबो आहे चङे मुड़ुस खे बि. ठीकु आहे. जीअं चवंदा आहियूं न, हे हिन ख़ानदान जो या हिन क़ौम जो चङो मुड़ुस आहे, चङो मुहांडरो सिंधी में चइबो आहे. जीअं चङो मुहांडरो इहो. हाणे चङे मुहांडरे में जो असां अंदाज़ो लाहींदा आहियूं त पोइ क़ौम कीअं हूंदी. चङे मुड़ुस में अंदाज़ो थी वेंदो आहे त हिननि जा ॿिया जेके आहिनि उहे कीअं हूंदा. ठीकु आहे. पैरागन. हाणे पैरागन या पैरागन इन खे पढ़िबो आहे. इन जो जेको सिनोनिम या अदर वर्ड आहे उहो आहे मॉडल. मॉडल माना मिसाल, नमूनो. ठीकु आहे. सुहिणो मिसाल. नंबर ॿियों असां वटि वर्ड आहे एब्रप्ट. एब्रप्ट जी माना आहे ओचितो, यकदम, यकायक. ठीकु आहे. इन जो सिनोनिम या सेम मीनिंग वर्ड या अदर वर्ड जेको आहे उहो आहे सडन. सडन माना बि ओचितो, यकदम. नंबर टियों असां वटि वर्ड आहे इनफ्रिंज. हाणे इनफ्रिंज माना आहे टोड़णु या भञणु. पर छा टोड़णु? कंहिं मुल्क जो या कंहिं शहर जो क़ाइदो या कानून टोड़णु. इनफ्रिंज उन खे चइबो आहे. इनफ्रिंज माना ब्रीच. ब्रीच माना बि कंहिं मुल्क जो क़ाइदो कानून टोड़णु, उन सां का छेड़छाड़ करणु. ठीकु आहे. पोइ नंबर चोथों असां वटि आहे एग्ज़ेम्पलीफाई. हाणे एग्ज़ेम्पलीफाई जी माना मिसाल ॾेई का शइ सम्झाइणु. एग्ज़ाम्पल तव्हां ख़बर आहे. एग्ज़ेम्पलीफाई उन में निकितल आहे. एग्ज़ेम्पलीफाई माना मिसाल ॾेई कंहिंखे का शइ सम्झाइणु. इन जो जेको सिनोनिम या अदर वर्ड जेको आहे उहो आहे इलस्ट्रेट. इलस्ट्रेट माना बि का शइ क्लियर करे सुठे नमूने कंहिं ॿिए खे मिसाल ॾेई करे सम्झाइणु. ठीकु आहे. नंबर 5 आहे रेवेज. हाणे रेवेज जी माना आहे बर्बादु करणु, वीरान करणु, कंहिंजो कमु लाहे छॾणु, सत्यानाश करे छॾणु. ठीकु आहे. इन जो सिनोनिम या अदर वर्ड जेको आहे उहो आहे रुइन. रुइन माना बि तबाही, बर्बादी करणु. नंबर 6 वर्ड असां वटि आहे अंडरगो. हाणे अंडरगो जी माना आहे सहणु, बर्दाश्त करणु. ठीकु आहे न. हाणे अंडरगो जो जेको सिनोनिम वर्ड आहे, अदर वर्ड आहे, उहो आहे एक्सपीरियंस. माना का शइ ॾिसणु, सम्झणु, सिखणु. उन एक्सपीरियंस जे दौरान जेको असां उन प्रोसेस जी तकलीफ़ बर्दाश्त कंदा आहियूं, उतां गुज़रण जे दौरान, उन खे एक्सपीरियंस चइबो आहे. इहो उन जो सिनोनिम वर्ड आहे. नंबर 7 आहे स्लैप. हाणे स्लैप जी माना आहे चमाट हणणु. मां पढ़ाईंदो हुयुमि बदीन आर्मी कॉलेज में, लेक्चरर रहियो आहियां मां इंग्लिश जो. हुते जा जेके माण्हू हुया उहे वरी सिंधी में चवंदा लपाट. चमाट खे चवंदा लपाट. मां वरी फस्ट टाइम इहो लफ़्ज़ लपाट उते ॿुधो हो. ठीकु आहे न. पोइ मूंखे इहो वर्ड अजीब लॻंदो हुयो, पर उहे वरी चमाट खे सॾींदा आहिनि लपाट हणणु. ठीकु आहे. हाणे स्लैप जो अदर वर्ड जेको आहे, स्लैप माना चमाट हणणु. या असां वटि इन साइड जा बि छोकिरा पढ़ंदा आहिनि, इन आर्मी कॉलेज जा बि स्टूडेंट्स कुझु पढ़ंदा आहिनि इन में, अकेडमी में मूंसां कॉन्टेक्ट कयो उन्हनि. उहे ॿुधी रहिया हूंदा त उहे लपाट सॾींदा आहिनि इन खे. स्लैप. स्लैप जो सिनोनिम या अदर वर्ड आहे हिट, माना कंहिंखे धकु हणणु. ठीकु आहे. अच्छा, 8 नंबर आहे मोलीफाई. हाणे मोलीफाई जी माना आहे कंहिंखे नरम करणु, थधो करणु, कंहिंखे या कंहिं शइ खे. हाणे कंहिंखे जो मतिलबु माण्हू खे, जीअं चवंदा आहियूं न त यार हुनखे थधो कर. थधो कर जो मतिलबु ईअं कोन्हे हूंदो थधो पाणी यार उन ते. ठीकु आहे. थधो कर जो मतिलबु हूंदो आहे त उहो कावड़ियल आहे, नाराज़ आहे, उन खे थधो कर, उन खे नरम कर.
ठीकु आहे न। इन खे चइबो आहे मोलिफाई। मोलिफाई जो सिनोनिम या अदर वर्ड या सेम मीनिंग वर्ड जेको आहे उहो आहे असां वटि अपीज़। अपीज़ माना बि कंहिंखे थधो करणु, नरम करणु। अच्छा, 9 नंबर वर्ड आहे इनकलकेट। हे आहे थो, असल में मां स्मॉल में लिखी हुअमि, इन जे करे वरी मां कैपिटल करे छॾियोमांसि। आहे इनकलकेट। हाणे इहो बि तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो कंदो हलां त जॾहिं बि असां वर्ड मीनिंग लिखंदा आहियूं या अकेलो को वर्ड हिकिड़ो लिखंदा आहियूं, फॉर एग्ज़ाम्पल जीअं हिते मां सिनोनिम एंटोनिम लिखंदो आहियां, मां ॼाणी वाणी उन जो पहिरियों लेटर कैपिटल कंदो आहियां। अदरवाइज़ जेकॾहिं तव्हां डिक्शनरी में ॾिसंदव न, हर वर्ड जो पहिरियों लेटर बि जेको आहे उहो स्मॉल लिखिबो आहे, कैपिटल न लिखिबो आहे। पर हिते तव्हांखे पढ़ाइणो हूंदो आहे, इन जे लाइ असां पाण कैपिटल इन जे करे लाइ कंदा आहियूं जीअं तव्हांखे हर अलहदा वर्ड सम्झ में बि अचे, क्लियर बि थिए तव्हांजे लाइ। अदरवाइज़ जेको आहे उहो स्मॉल लिखिबो आहे। अच्छा, पर जेकॾहिं कैपिटल लिखूं बि उनखे ग़लति कॉन्सेप्ट या ग़लति तव्हां नथा चई सघो। ठीकु आहे, इहो इट्स नॉट अ बिग डील। जेकॾहिं सेंटेंस में लिखिणो हुजे त पोइ असांखे इन पंक्चुएशन जो, इनखे पंक्चुएशन चइबो आहे, ध्यानु रखिणो पवंदो आहे। अदरवाइज़ हिन में कोई इशू न हूंदो आहे। ठीकु आहे। अच्छा, हाणे ॿियो वर्ड आहे इनकलकेट। हाणे इनकलकेट माना आहे सेखारणु। ठीकु आहे, सिनोनिम वर्ड इन जो आहे टीच। अच्छा, 10 वर्ड असां वटि आहे ब्लश। हाणे ब्लश जी माना आहे कंहिंखे शर्माइणु या कंहिंखे ॻाढ़ो करणु। हाणे शर्माइण जो हिते मतिलबु छा आहे? कंहिंखे शर्मिंदा करणु, लॼाइणु कंहिंखे। ठीकु आहे। अच्छा, ये औरतूं जेको पंहिंजे गिटनि ते मेकअप दौरान हणंदियूं आहिनि, इनखे ब्लशन आई थिंक के सॾींदियूं आहिनि। उहो बि माना छो त माना इहो जेको आहे न ॻाढ़े कलर जो शेड ॾींदो आहे उन्हनि जे गिटनि ते, इन जे करे उहे यूज़ कंदियूं अथव इनखे ब्लश। ब्लश माना ॻाढ़ो करणु, ब्लशन, ब्लशर, पर ब्लशन सॾींदा आहिनि उनखे। उहो वरी ॻाढ़ो करण जे लाइ जेको आहे इस्तेमालु थींदो आहे। अच्छा, सिनोनिम या अदर वर्ड इन जो जेको आहे उहो आहे रेडन। रेडन माना रेड, रेड माना ॻाढ़ो, रेडन माना ॻाढ़ो करणु। ठीकु आहे। हाणे हे असांजा अॼु जा हुया वर्ड्स एंड सिनोनिम्स। हाणे अचो वर्ड्स एंड एंटोनिम्स। ठीकु आहे, असां इहे बि अॻु में पढ़ी आया आहियूं, लेकिन उन जी तादाद में इज़ाफ़ो करण जे लाइ अॼु मां वरी जेको आहे ॿिया बि लिखी आयो आहियां तव्हांजे लाइ। हाणे वर्ड्स एंड एंटोनिम्स। एंटोनिम्स माना अपोज़िट मीनिंग वर्ड्स। उहे वर्ड्स जंहिंजी माना उन्हनि जे उबतड़ हुजे, जीअं अचणु, वञणु, वञणु उनजो उबतड़ आहे। वर्ड्स एंटोनिम यानी अपोज़िट वर्ड्स। मीनिंग ऑफ द वर्ड्स। हाणे हे जेका मां मीनिंग लिखी आहे उहा मीनिंग हिननि जी आहे। ज़ाहिर आहे मीनिंग हिननि जी आहे त हे जेको वर्ड आहे हिननि जी मीनिंग उनजी अपोज़िट थींदी, उबतड़ थींदी। अच्छा, हाणे जेको अॼु असां वटि पहिरियों वर्ड आहे उहो आहे प्रोसेक। प्रोसेक जी माना आहे रुखो। हे मां पेश ॾेई छॾी आहे तव्हांखे जे लाइ जीअं क्लियर थी वञे। हिकिड़ो हूंदो आहे रखणु, रखणु न, हे रुखो। ठीकु आहे, रफ़ जंहिंखे सॾींदा आहियूं पाण, या रुखो माना जेको आहे नॉट इंट्रस्टिंग जंहिंखे चऊंसि, बेकार, रुखो, का शइ बेकार हुजे, कंहिंजो ॻाल्हाइणु रुखो हूंदो आहे, को माण्हू रुखो हूंदो आहे, का शइ रुखी हूंदी आहे जेका इंट्रस्टिंग न हूंदो आहे। जीअं असां सोशल स्टडी या हिस्ट्री जे सब्जेक्ट जे बारे में, हालांकि आई माई सेल्फ एम वेरी इंट्रस्टेड इन हिस्ट्री, पर हिस्ट्री या सोशल स्टडी जे लाइ मां घणनि माण्हुनि खे ॿुधो आहे त इहो जेको आहे न, इहो जेको आहे न ड्राई सब्जेक्ट आहे, रफ सब्जेक्ट आहे, प्रोसेक सब्जेक्ट आहे। ठीकु आहे, प्रोसेक माना रुखो। एंटोनिम मीनिंग जो आहे या अपोज़िट मीनिंग वर्ड इन जो आहे इंट्रस्टिंग, दिलचस्प हुजणु। का शइ रुखो हुजणु, का शइ वरी दिलचस्प हुजणु, पसंदि अचे जेका शइ। अच्छा, नंबर ॿियों असां वटि वर्ड आहे फ्लॉन्ट। हाणे फ्लॉन्ट जी माना आहे डिस्प्ले करणु, का शइ ॾेखारणु, नुमाइश करणु कंहिं शइ जी। ऐं उनजो एंटोनिम जो अपोज़िट वर्ड आहे कवर, यानी उनखे ढकणु, लिकाइणु, उनखे कवर करणु। हे उनजो एंटोनिम अपोज़िट मीनिंग वर्ड आहे। नंबर 3 असां वटि वर्ड आहे वेल्टर। हाणे वेल्टर माना आहे लेथड़णु या फेरणु घेरणु, हेॾे होॾे वञणु। ठीकु आहे न, जीअं ॿार ॾिठा अथव मिटी में लेथड़ियूं पाईंदा आहिनि, या जंहिंखे आमतौर असां चवंदा आहियूं लेटड़ियूं पाईंदा आहिनि। ठीकु आहे न, पोइ फिरंदा गिरदा आहिनि हीअं। हाणे इन करे वेल्टर जो जेको एंटोनिम वर्ड आहे असां वटि अपोज़िट मीनिंग वर्ड आहे उहो ऑर्डर। ऑर्डर माना का शइ तरतीब सां हुजणु, सिधी हुजणु, सिधे तरतीब सां हिकिड़ी शइ हले पई। वेल्टर माना फिरणु गिरणु। ठीकु। नंबर 4 असां वटि वर्ड आहे उहो आहे इक्लेट। हाणे इक्लेट जी माना आहे रौनक, मेलो, धोल धमामा जंहिंखे चऊंसि। ठीकु आहे, उनजो एंटोनिम अपोज़िट मीनिंग वर्ड आहे डलनेस, माना बेरौनक। ठीकु आहे न, हिकिड़ी शइ जेको आहे रुखी हुजे, बेरौनक हुजे। अच्छा, नंबर 5 असां वटि आहे परडिशन। परडिशन, परडिशन जी माना आहे बर्बादी, वीरानी, तबाही।
हाणे इन जो एंटानम वर्ड आहे हीवन, माना आबादी, जन्नत। हाणे जेको जन्नत असां हीवन जी माना आमतौर ते जन्नत वण, जन्नत जी माना आहे बाग। जन्नत बेसिक तौर ते जो कंसेप्ट वरितल आहे, जन्नत छा हूंदो, उहो हिकिड़ो बाग आहे जंहिंमें नेक अल्लाह जा प्यारा बंदा रहंदा, बाग हूंदो। बाग हिकु ख़ूबसूरत तरीन शइ हूंदी आहे। जन्नत वरी अल्लाह जी जेको आहे ख़ासि बाननि जे लाइ ठहियलु जेको हिकिड़ो मक़ाम आहे, ठीकु आहे। हाणे हिते हीवन जी माना आहे बर्बादी, सॉरी आबादी। परडिशन माना बर्बादी, इन जो अपोजिट मीनिंग वर्ड आहे हीविंग। हीविंग माना आबादी, जन्नत, बाग व बहार। अच्छा, नंबर 6 वर्ड आहे असां वटि मॉर्डंट। हाणे मॉर्डंट माना आहे साड़ींदड़, तकलीफ़ पहुचाईंदड़, ईज़ाईंदड़, ठीकु आहे। उन जो अपोजिट या एंटानम जेको वर्ड आहे उहो आहे प्लीज़ेंट, माना ख़ुशगवार, फ़रहत ॾींदड़, ख़ुशी ॾींदड़। अच्छा, नंबर 7 असां वटि वर्ड आहे परपेट्रेटर। परपेट्रेटर माना आहे ॾोह कंदड़, कल्प्रेट, मुजरिम जंहिंखे चऊंसि, जेको ॾोह करण वारो हुजे, गुनहगार हुजे, ठीकु आहे। परपेट्रेटर माना ॾोह कंदड़। हाणे इन जो जेको एंटानम वर्ड आहे, अपोजिट वर्ड आहे, उहो आहे पुलिस। हिकिड़ो आहे ॾोह करण वारो, ॿियो हूंदो आहे उन ॾोही खे पकड़ण वारो। पकड़ण वारे खे असां छा सॾींदा आहियूं, पुलिस सॾींदा आहियूं, ठीकु आहे न। पुलिस हिकु बाक़ाइदा पर्टिकुलर इदारो आहे जेको उन खे पकड़ींदो आहे, ठीकु। 8 असां वटि वर्ड आहे एवरेज। एवरेज माना आहे घटाइण, रिड्यूस करणु कंहिं शइ खे, ठीकु आहे। इन जो एंटानम या अपोजिट मीनिंग वर्ड आहे आगमेंट। आगमेंट माना इज़ाफ़ो करणु या वधाइणु, ठीकु। अच्छा, हिननि जी स्पेलिंग बि यादि करे छॾिजो। हे जीअं थी वियो परपेट्रेटर ऐं मॉर्डेंट, परडिशन, हिननि जी स्पेलिंग बि वॾी इंपॉर्टेंट अथव। इहा स्पेलिंग्स में बि तव्हांखे कमु ॾेई सघनि था, यादि करे छॾिजो। अच्छा, 9 वर्ड असांजो आहे एडेप्ट। एडेप्ट माना आहे ढंगो या जंहिंखे चऊं सुरीलो, ठीकु आहे न। अनफिट, अनफिट माना बेढंगो, या जेका शइ फिट न बीहे, सुरीली न हुजे, बेसुरी लॻे का शइ, ठीकु आहे न, उनखे चइबो आहे। इन जो एंटानम वर्ड या अपोजिट वर्ड छा थींदो, अनफिट। अच्छा, अॼु जो असांजो वर्ड्स एंड एंटानम्स में जेको आख़िरी असांजो वर्ड आहे उहो आहे सिंगुलर। हाणे सिंगुलर माना वाहिद, सिंगुलर माना अकेलो, पर हिते जेका उनजो कॉन्सेप्ट इन वर्ड जो बीहे थो उहो आहे मुनफरिद। सिंगुलर माना अकेलो, मुनफरिद आहे बि इन तरीक़े सां कॉन्सेप्ट वठंदो आहे तक़रीबन। अच्छा, कुझु स्टूडेंट्स वरी मूंखे लिखनि पिया, सर जेके IBA में इस्तेमालु थींदा सिंगुलर सिनोनिम एंटोनिम, उहे असांखे तव्हां यूज़ करायो। बाबा ॾिसो, पेपर हिकु त IBA मूंखां कोन ठवाईंदी, जो मां तव्हांखे एक्यूरेट उहे लिखायां, बसि उहे यादि कयो वञो ऐं तव्हां पेपर पास थी वञो। असांखे हिकिड़ो अंदाज़ो हूंदो आहे, असांजो हिकिड़ो एक्सपीरियंस ते ॿधल जेको आहे टेन्योर आहे, उन एक्सपीरियंस खे असां इन पेज ते जेको आहे उतारींदा आहियूं, ताकी तव्हांखे इहा शइ अॻिते हली करे कमु ॾींदी आहे, यकीनन कमु ॾींदी आहे। घणनि खे कमु ॾेई चुकी आहे हिन वक़्त ताईं। हालांकि जंहिं मक़सद लाइ तव्हां पढ़ो था पिया उहो अञा ताईं उहो इम्तिहान कोन्हे थियो, पर इहो जेका इहा पढ़ाई जेका आहे घणनि खे हिन वक़्त ताईं बि कमु ॾेई चुकी आहे ऐं इनशाला तव्हांखे बिल्कुलु ॾींदी अॻिते, ठीकु आहे। हाणे IBA कंसेप्चुअल पेपर ठाहींदी आहे, IBA कॉम्प्रिहेंशन लिखंदी। हाणे मूंखे इहा ख़बर न आहे त IBA कहिड़ी कॉम्प्रिहेंशन लिखंदी, जो मां उन कॉम्प्रिहेंशन सां वर्ड्स मिलंदड़ जुलंदड़ या उहे ई वर्ड खणी अचां ऐं तव्हांखे सिर्फ़ु उहे पढ़ाए वठां मां, जो बसि सिर्फ़ु तव्हां उहे यादि कयो वञो, रटी वञो, तव्हांजो कमु थी वञे। इहो तव्हांजो चवण ई ग़लति हूंदो आहे, कुझु शयूं कॉन्सेप्चुअल हूंदियूं आहिनि। अच्छा, कल्ह टियों ॾींहुं मां मूंखे तमामु एमरजेंसी हुई, मां कोन बिज़ी हुजण जी वजह खां मां कोन करे सघियुमि लेक्चर टियों ॾींहुं। पोइ मूंखे हिकिड़े स्टूडेंट लिखियो, पोइ बॉय हुयो या गर्ल हुयो, जेको बि हुयो, उन स्टूडेंट मूंखे लिखियो, सर तव्हां जेको आहे न अॼु लेक्चर न कयो आहे, तव्हां काइंडली उन किताब जो नालो ॿुधाए छॾियो जंहिं महिने तव्हां असांखे पढ़ाईंदा हो, ताकी असां उन किताब में थोरो अॻिते पढ़ी छॾूं अॼु। हाणे मां आई वॉज़ वेरी सरप्राइज़्ड, इहो पढ़ी करे मूंखे तमामु हिकिड़ो अजीब लॻो त तव्हां इहो कीअं सम्झी सघो था असां किताब मां इहा शइ 40,000 दफ़ा तव्हांखे अॻु में बि सम्झाए चुका आहियूं। जेकॾहिं किताब जी ई ॻाल्हि आहे त होपफुली तव्हां तक़रीबन सर नेम्स ऑलराउंडर बुक वरिती हूंदी, बसि पोइ पढ़ो ई न, नेम जी बुक वञी पढ़ो, ॿियो छा। ईअं बाबा न थींदो आहे, असां कंहिं हिकिड़ी किताब खे फॉलो नथा कयूं ऐं तव्हांजे लाइ असां जेको आहे सुठे नमूने शयूं खणी था अचूं जेके तव्हांखे ऑलराउंडर तयारी कराइण जे लाइ। हाणे तव्हां सरनेम जी किताब वरिती हूंदी, तव्हां बाज़ारि वञो ॿिया किताब वठो, तव्हां PDF बि तव्हां वटि कुझु शयूं फाइल्स हूंदियूं उहे तव्हां खणो, तव्हां नोट्स बि पढ़िया हूंदा, तव्हां सॼियूं शयूं मिलाए करे ॾिसंदो त असां उन्हनि सॼनि शयुनि जो नेक्टर ऐं निचोड़ खणी ईंदा आहियूं। मां हिन वक़्त ताईं सरनईम साहब जी किताब, सरनईम साहब जे लखे एहसान आहिनि, असांखे गिफ्ट करे चुका उहो किताब, पर सरनईम साहब जी किताब खे ॾिसी करे हिन वक़्त मां हिकिड़ो वर्ड तव्हांखे हेॾो न पढ़ायो आहे। हा, सरनईम साहब पंहिंजी किताब मञो मुंहिंजूं पढ़ायल शयूं इंक्लूड कयूं आहिनि, मां हुतां खणी करे कुझु हेॾे न रखियो।
ठीकु आहे न। हे त मां तव्हांजे लाइ असां महिनत करे ईंदा आहियूं, अलॻि महिनत करे ईंदा आहियूं। ईअं त कोन्हे मां हिकिड़ी किताब खणी आयो आहियां, उन किताब जो मां चवां तव्हांखे बसि उहो किताब थो रटो हणायां। जेकॾहिं ईअं आहे त पोइ त वञी तव्हांखे बसि नालो किताब जो ॿुधाईंदा उहो किताब वञी पढ़ो बसि, पोइ असां ॾे पढ़ण जी ज़रूरत ई न आहे तव्हांजी। असां तव्हांखे सम्झाईंदा आहियूं, पढ़ाईंदा आहियूं। हे मां जेको कुझु तव्हांखे पढ़ायो आहे, इट इज़ कम्पलीटली द हॉच पॉच ऑफ PDF फाइल्स, माई ओन मेड नोट्स, माई बुक्स comprising 15 to 20 books, and internet and other sources as well. मां वटि जेके रिसोर्सिस आहिनि उहे सॼा यूज़ करे मां सॼो मटीरियल ईअं सम्झो उहो निचोड़ कढी नेक्टर कढी तव्हांजे साम्हूं मां रखियो आहे। ऐं अञा बि तव्हां पुछो सर कहिड़ी किताब मां तव्हां पढ़ाईंदा त पोइ वॾी ॻाल्हि आहे न। मां हिकिड़ी किताब कोई फॉलो कोन कंदो, तव्हांजे लाइ हुतों इंपॉर्टेंट शयूं खणी अची तव्हांखे पढ़ाईंदो आहियां। ठीकु आहे, इहो क्वेश्चन न कंदा कयो तव्हां। हाणे सिंगुलर वाहिद मुनफरिद अलहदा शइ, उन जो एंटानम वर्ड असां वटि आहे कॉमन। कॉमन माना उहा शइ जेका काई मुनफरिद न हुजे, अकेली न हुजे पंहिंजे पाण में, उन जहिड़ी शइ आम जाम हुजे। ठीकु आहे, हे असांजा अॼु जा वर्ड्स एंटानम्स हुआ। जेका ॻाल्हि मां करणु पई चाहिए उहा इहा ई हुई त तव्हां चवंदा हुओ सर IBA जेके असांखे ॾींदो या जहिड़े तरीक़े सां ॾींदो तव्हां उहे ॾियो। अच्छा, उन ॾियण जो मतिलबु इहो आहे त हाणे मां बि डेली कॉम्प्रिहेंशन लिखी अचां ऐं उन कॉम्प्रिहेंशन वञा मां तव्हांखे सिनोनिम कढे करे ॾेखारियां, इहो इंतिहाई जेको आहे उहो टाइम कंज़्यूमिंग आहे ऐं इंतिहाई वेस्टेज ऑफ टाइम आहे बल्कि तव्हांजो इहो तरीक़ो। हाणे तव्हांखे असां हीअं पढ़ाईंदासीं, इनशाअल्लाह तव्हांखे मां कॉम्प्रिहेंशन बि सम्झाए चुको आहियां, इहो टॉपिक बि पंहिंजो थी चुको आहे। होपफुली जेकॾहिं तव्हां सुठे नमूने महिनत कंदो, तव्हां सुठे नमूने IBA जे कंहिं बि पेपर खे, IBA हुजे, NTS हुजे, PTS हुजे, इनशाअल्लाह इवन SPSC ताईं 16 ग्रेड ताईं, इवन 17 में बि तव्हांखे इहे शयूं कमु ईंदियूं, पर 16 ग्रेड ताईं चई सघूं था जेका लेवल तव्हांखे मां पढ़ाई आहे हिन वक़्तु ताईं। 15 ताईं आहे तव्हांजो एग्ज़ाम, पर मां 16 ताईं तव्हांखे पढ़ाए चुको आहियां। ठीकु आहे, इहे शयूं तव्हांखे 16 ग्रेड ताईं आराम सां तमामु सुठी तव्हांजी मदद कंदियूं, तव्हांखे वॾो फ़ाइदो पहुचाईंदियूं हर इम्तिहान में इनशाअल्लाह। महिनत करणु तव्हांजो कमु आहे। ठीकु आहे, होपफुली अॼु जो लेक्चर तव्हांखे सम्झ में अची वेंदो। इनशाअल्लाह इन खां अॻिते नेक्स्ट लेक्चर मिलंदासीं। वॾी महिरबानी।